لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ولسوف يؤتيك ربك فترضى صدق الله مولانا العلي العظيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ومولانا حبيبنا محمد وآله وأصحابه أجمعين پیر طریقت رہبر شریعت مخدوم اہل سنت حضرت قبلہ پیر عبد الخالق اطال اللہ عمرہ زیب سجادہ خانقاہ عالیہ قادریہ بھرچوڑی شریف حضرت پیر سید اصغر علی شاہ جیلانی دامت برکاتہم العالیہ حضرت پیر ضمیر حسین شاہ جیلانی دامت برکاتہم العالیہ قومن جا چنگا مرس این مجھا پیارا دوستو بزرگو بھائرو اللہ دے درتے دعا ہے ہن مدرسے کے اللہ قیامت تائیں وسندڑیں آباد رکھے خانقاہ عالیہ بھرچوڑی شریف جو ہی فیض گلی گلی نگر نگر شہر شہر تا قیامت جاری ہے ساری رہنگو یقیناً مریدن تھے پانجے مرشد جے دیدار سان دل ٹھر دیا جن جی نسبت خانقاہ عالیہ بھرچوڑی شریف ساہے وہ خوش نصیب مرید ہیں پر ہر سنی خوش نصیب آجے جی کہن کے ولی سان نسبت جڑے اللہ جتنی جماعت آئے تو سبحان اللہ جو آواز اچھے اللہ مدینوں نے کھاری دعا دل کھولے ہتھ متھے کرے چو سبحان اللہ عزیزان گرامی عشق مصطفیٰ دین جو روح مدینے وارے سائیں دی محبت اسلام کی جڑ پاڑ بنیاد مدینے وارے سائیں دی محبت عشق بن بیٹھو ہوں انہیں بن میں تھوڑ ہوں تاریوں ہوں دیون شاخوں ہوں دیون پن ہوں داہن میوہ ہوں داہن چھام ہوں دیا سب کچھ ہوں دوا پر انہیں جو بنیاد پاڑ دے متھا ہوں دوا پاڑ ہوں دی تو بڑ ہوں دو اسلام ایک بڑھوا دین ایک بڑھوا انہیں بڑھ دی پاڑ مدینے وارے سائیں دی محبت عشق جے کنے پاڑ نہ ہو جے نہ تھوڑ سلامت رہندو نہ بند سلامت رہندو نہ ٹائیوں برقرار رہندیوں نہ انہیں میں مٹھا میوہ پیدا تھی سکتا نہ انہیں جی چھاؤں تھی دی نہ بن جے ہیٹھا کو پکھی پکھن جانور انسان انہیں جے چھاؤں میں جی آساشی آرام وٹھی سکتا یہ سب کچھ آئے پاڑ دے مچھاں اے پاڑ مدینے وارے سائیں جی محبت عشق سبحان اللہ سبحان اللہ جنکھے مدینے وارے سائیں سا محبت انہیں جی تھوڑی عبادت گھڑی
जेके मुस्तफा सा मोहब्बत इश्क नाहे इबादत जा जबल पहाड़ गड करे पर अल्लाह वटि ये मच्छर जे खंभ जेतिरो बि इन्हनि जो वज़न नाहे जे इबादत जे अंदर मदीने वारे साईं जी मोहब्बत इश्क ये तो मुनाफिक बि इबादत कंदा हुया नफिल पढ़ंदा हुया मदीने में उन्हनि मस्जिद ठाही हुई मस्जिद कुबा जे आमो सामो मुकाबले में मस्जिद ठाहियूं वॾियूं वॾियूं इबादतूं कंदा हुआ उन्हनि जे पेशानियुनि ते सजदनि जा निशान बणिजी चुका हुया उहे पाण खे आबिद ज़ाहिद सूफी सालिह समझंदा हुया पर अल्लाह फरमायो त मुंहिंजा हबीब भली लख दावाऊं कनि ईमानदार हुजण जूं अल्लाह वटि इन्हनि जो ईमान क़बूल नाहे जेसीं ताईं इन्हनि जे दिलि में मदीने वारे जी मोहब्बत न सिर्फ मदीने वारे साईं सा मोहब्बत पर मदीने वारे साईं जे घराणे सा मोहब्बत नबी जे बच्चन सा मोहब्बत मदीने वारे जे आल आले बैत सा मोहब्बत मदीने वारे साईं जे सहाबा किराम सा मोहब्बत हुजूर जे शहर सा मोहब्बत मदीने वारे जे वतन सा मोहब्बत उन्हें गली जे उन्हें मदीने वारे मीर जे गली में घुमण वारन जानवरन सा भी मोहब्बत रखण इश्क वारे ईमान वारे जी निशानी सुभान अल्लाह दीन जो बुनियाद इश्क मुस्तफा इस्लाम जो मरकज महवर जो इश्क मुस्तफा जेकॾहिं निहारियो अबू बकर सरतापा इश्क मुस्तफा हजरत उमर सरतापा इश्क मुस्तफा नजर ईंदो हजरत उस्मान ज़िन्नूरैन ॾिसो तव्हांखे इश्क जो पैकर नजर ईंदो मुंहिंजे मौला अली शेर जली खे ॾिसो मदीने वारे मीर जे इश्क जो पैकर नजर ईंदो हजरत बिलाल खे ॾिसो हजरत सुहेब खे ॾिसो हजरत सलमान खे ॾिसो 1,24,000 सहाबा किराम जे सीरत इस्लाम के पढ़ो तव्हांखे इश्क जा पैकर नजर ईंदा मुस्तफा दे बच्चन सा प्यार मदीने वाले जे घराणे सा प्यार मदीने जी गली आ सोहणो सिद्दीक़ अकबर आ उन सां गॾु मौला अली आ या न ठारियो हेॾा दीदार था कयो जेके गूंगा हो तन ते मुंहिंजी मयार न आहे जिन खे रब ज़बान ॾिनी आहे सो हथ मथे करे सही बुखारी में हदीस आहे मदीने जी गली आहे अबू बकर सिद्दीक अचे थो ऐं अबू बकर जो हथ मौला अली जे हथ में मंज़र केॾो सुहिणो हूंदो हेॾे त मवाली मगज़ खाई वियो हलियो त असहाबनि जो आल बैतन सां प्यार न हुयो मवाली तोखे कहिड़ी ख़बर त असहाबनि जो हुज़ूर जे घराणे सां छा प्यार ऐं छा मोहब्बत जेॾीमहिल सैयदना हैदर करार मौला अली शेर जली हैदर करार जो हथ अबू बकर जे हथ में गली मां गुज़रन पिया त साम्हूं नंढड़ो शहजादो हज़रत सैयदना इमाम हसन त हज़रत अबू बकर झुकियो ऐं सैयदना इमाम हसन के खणी झोलीअ में ठाकुर में ऐं साईं जी पेशानी पाक चुमी इमाम हसन जी पेशानी चुमी चए तो बे अबी शबीहुन बिन नबी लैस शबीहुन बे अली बे हसन मुझो अब्बो तुझे मथा कुर्बान करे छॾिया बे हसन तुझे मथा मां पंहिंजे पीउ खे घोर करे छॾिया तुझी शबीह तुझी सूरत अलीअ सां नथी मिले तुझी सूरत मुझे मिठे मोहम्मद करीम सां अलीयुन यदहक ऐं
मौला अली ये लफ्ज़ ॿुधी अबू बकर जे मोहब्बत इश्क वारा ये लफ्ज़ ॿुधी मौला अली खिले पियो ख़ुशीअ जो इज़हार पियो ये थींदो आहे पंहिंजे दुश्मन जे ॿार खे कच्छ ते खणिजे या चुमी ॾिजे या उन तां पंहिंजो पीउ घोर कजे मिठा हे दलील आहे त अबू बकर जी रुॻे मुस्तफ़ा सां मोहब्बत न हुई पर मदीने वारे जे घराणे सां बि प्यार मोहब्बत सुभान अल्लाह इमाम अहमद रिवायत थो आणे हिकिड़े ॾींहुं मुंहिंजो लॼपाल नबी मदीने वारो साईं मस्जिद नबवी में आयो अल्लाह शरा सां सभी जी मस्जिद नबवी में हिकिड़ो भेरो हाज़िरी थी वञे न ख़ासि करे रमज़ान में सुभान अल्लाह मस्जिद नबवी शरीफ में अच ईअं लॻे थो ॼण जहिड़े ई जन्नत में पहुची विया हिकड़ी नमाज मस्जिद नबवी में पढ़ी तो 50,000 नमाज़ुनि जो सवाब आहे फुल में 50,000 नमाज पढ़ी जैतूनाबाद में 50,000 नमाज पढ़ी मस्जिद नबवी में हिकड़ी नमाज जो अजर अञा मुंहिंजा सोना हबीब मस्जिद नबवी में आया हिकड़े हथ में इमाम हसन बे हथ में इमाम हुसैन सोना हबीब जेॾीमहिल मस्जिद नबवी में दाख़िल थिया सहाबा जो मुश्ताक नज़रूं मुस्तफ़ा जे मुखड़े ते इमाम हसन इमाम हुसैन जे पाक चेहरे ते हाय हाय इश्क वारे चयो मुलाकाते हबीब साडी ईद हो गई साडा हज अकबरी तेरी दीद हो गई तेरी सूरत जो तकी ते मोहब्बत हो गई पक्की जन्नत वास्ते पक्की ए रसीद हो गई जन्नत वास्ते पक्की ए रसीद हो गई मुलाकात हबीब साडी मदीने वाला साईं रात जे ऊंचाई में ईंदा त कमरो हुजरो वे अंगण ऐवान रोशन थी वेंदा हुया मदीने वारे जे पाक गलन मां ये नूर निकरंदो हो ये लगंदो हो ॼण चोॾीं जो चंड ज़मीन ते लही इमाम तिरमिज़ी रिवायत थो आणे जेॾीमहिल महबूब मदीने वारा मुर्कंदा हुया हुज़ूर जो दंद मुबारक ज़ाहिर थींदो हो ईअं लॻंदो ॼण खिमण जो तजलो थी वञे चिमकार रोशनी जा थींदा सुभान अल्लाह सुभान अल्लाह मुस्तफ़ा जो पाक मुखड़ो हज़रत बिन आज़िम थो चवे त ईअं लॻंदो ॼण सिज मुस्तफ़ा जे चेहरे मां उभरी रहियो जेका मुश्किल हुजई जेका हाजत हुजई अल्लाह वटि का ज़रूरत थई को कम मुंझी पियो आहे का मुश्किल हल नथी थिए पर का तूं नफ़िल पढ़ी क़िबले रुख़ वेही मुंहिंजे महबूब जे मुखड़े जो वसीलो मदीने वारे साईं जे पाक चेहरे जो वसीलो वठी चओ मौला मुंहिंजे मोहम्मद मीर जे पाक चेहरे जो वसीलो थई मुंहिंजी हीअ मुश्किल आसान कर ख़ुदा जाने इन वसीले वठण वारे जी दुआ रब कॾहिं रद्द कंदो ई न चओ सल्लल्लाहु अलैहि मोहब्बत सां चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह मूंखे हिकिड़ो वाक़ियो यादि अची वियो आहे
मुझे सोने नबी दी उम्र पाक ज़ाहिरी हयात तय्यबा 5 साल हुई 6 साल नंढपण जो ज़मानो आ मक्के में मींह न उठो आ बुकर जड़ी हालत आ माण्हू परेशान आहिनि ख़ल्क़ परेशान आ माण्हुनि मक्के वारनि पाण में सलाह कई त हलो काबे में हलूं असांजा 360 बुत रखिया आहिनि काबे जे अंदरि असांजा महबूद रखिया आहिनि उन्हनि बुतनि खे हली अर्ज़ कयूं इलाज कयूं मिंथ कयूं मन को मींहुं वसी पवे मक्के जा सरदार गॾु थिया अमीर गॾु थिया ताजर तमंगर गरीब मिस्कीन सभु टोला गॾु थी मक्के मुकर्रमा मस्जिदुल हराम में आया बैतुल्ला शरीफ जे आगुर में भी पंहिंजे पुतनि जा नाला वठी उन्हनि खे सॾण लॻा ओ हुकुम असांखे मींहुं खपे ओ नात असांखे मींहुं खपे ओ मनात असांखे मींहुं खपे पुतनि जा नाला वठंदा रहिया सॾींदा रहिया दुआ घुरंदा रहिया सुबुह खां शाम थी वई न ककर आयो न कणी वसी पुतन के सॾींदो त मींहुं वसी सारो ॾींहुं लंघी वियो मींहुं न उठो वरी ॿियो ॾींहुं थियो मक्के जा सरदार मक्के जा गरीब अमीर हड़ई गॾु थी पुतनि खे इलाज कंदा रहिया पर मींहं जी कणी न पई हिकिड़ो माण्हू उन्हनि में सियाणो सेबतो उन चयो त हे मक्के वारो हेॾा पुतनि खे अर्ज़ कया अथव छो नथा अबू तालिब खे चओ त पंहिंजे भाइटे मोहम्मद करीम खे वठी मुंहिंजा सुहिणा हबीब अञा अमड़ जे पेट में हुया त बाबा साईं अब्दुल्ला पर तूं फरमाए विया अञा नंढपण में हुया अमड़ आमना भी दुनिया तां रुख़सत थी वई हुजूर खे ॾाॾे जी परवरिश नसीब थी ॾाॾे अब्दुल मुतलिब जे वफ़ात जो वक़्तु थियो पंहिंजे पुटनि खे घुराए चई त हीअ अमानत जो पार आहे मां पंहिंजे बचे अबू तालिब जे हवाले थो कयो ओ अबू तालिब मुझे बच्चे मोहम्मद जी भारत हुजे अबू तालिब खे जनाब अब्दुल मुतलिब हुजूर खे अबू तालिब जे हवाले कयो अबू तालिब मुझे दिल पर नबी जी परवरिश जो ज़िम्मो खयो आहे हाणे मक्के वारनि चयो त अबू तालिब खे चओ पंहिंजे भाइटे मोहम्मद करीम खे वठी अचे मोहम्मद करीम जी विलादत थिया अजीब अजीब ॻाल्हियूं था ॿुधूं अजीब अजीब मौजज़ा था ज़ाहिर थियनि अॼु जेकॾहिं मींहुं खपेव त मोहम्मद करीम जो वसीलो वठो बड़े सरदार गणजी जनाब अबू तालिब जे घर आया ओ सोना अबू तालिब पंहिंजे भाइटे मोहम्मद करीम खे वठी हल मस्जिदुल हराम में बैतुल्ला शरीफ में वठी हल असां उन जे वसीले सां दुआ घुरण था चाहियूं उन जे वसीले सां मींहुं घुरण था चाहियूं अबू तालिब चयो हींअर गर्मी आहे उसा मां पंहिंजे भाइटे मुझे मोहम्मद नाज़ुक मिजाज बच्चे के काढ़े में कोन कढंदुसि जॾहिं शाम थिए सिज लड़े गर्मी घटिजे पोइ मां पंहिंजे भाइटे मोहम्मद करीम खे वठी ईंदुसि चयूं असां मस्जिदुल हराम में इंतज़ार था कयूं ॾींहुं ठरे असां इंतज़ार में वेहूं था पंहिंजे भाइटे खे वठी आ असां उन जे वसीले सां मींहुं घुरण था चाहियूं
अल्लाह अल्लाह जरी मन शाम थिया अबू तालिब मदीने वाले साईं के नवा कपड़ा पाया सोना लगे वरी जो सिंगार कराए अबू तालिब मदीने वाले साईं के मजे ठाकुर में खड़ी कच्छ में सीने सा लाए खड़ी मस्जिदुल हराम में आयो पूरे मक्के दा माण्हू सरदार चंगा मुड़स अमीर गरीब सभिनी जो नजरों मुझे दिल पर मोहम्मद दे मुखड़े में जनाबे अबू तालिब छा कयो जो हुजूर जन के पिनी कच्छ न कारे खबर थई जिए नंढड़े बार के खड़बो ये कच्छ न मावठी हुजूर दी पुठी मुबारक बैतुल्लाह दे अगे दी दीवार सा लगाई अल्लाह अल्लाह मुझे सुने नबी जी पुठी मुबारक बैतुल्लाह दे दीवार सा लगाई मुस्तफा दे पाक चेहरो सा हुआ हसीन चेहरो अल्लाह में लपेड़ा ये गुलने में गुलाब ओ जान जाना ओ शाह जगने में तू जो सही जवाब न हसीन चेहरो अल्लाह लपड़ा ये गुलने में गुलाब सरकार जी पुठी मुबारक बैतुल्लाह ने दीवार सा लगाई अबू तालिब जो या अल्लाह मौला तो के वसीलो थी मोहम्मद करीम दे चेहरे असा के मीह की जरूरत आ असा ते मीह न उठो मोहम्मद करीम दे पाक चेहरे दे सदके असा ते रहमत जो मीह वसाए अया अबू तालिब दा लफ्ज़ मसलता है आसमान ते टक्कर अची विया गज गोड़ू थियण लगियो वॾा फुड़ा मीह वसण लगा माण्हू घर ॾे न मोटिया पर हर माण्हू जा बदन कपड़ा मीह में पुसी विया जनाबे अबू तालिब मुस्तफा दे मुखड़े के ॾिसी हिकिड़ो शेर वबयद युस्तस्कल गमाम बिवजही वबयद युस्तस्कल गमाम बिवजही सिमानुल यतामा मुस्तफा जो पाक हसीन चेहरो जेको चोली जे चंड का वधीक रोशन चेहरो जंहिंजे सदके ककर मींह वसाईंदा आहिनि जंहिंजे सदके न थियण कम थी पवंदा आहिनि सिमानुल यतामा इसमत मन अरामनी ही मुझो बच्चो मोहम्मद करीम यतीमन जो यार थींदो मिस्कीनन जो मददगार थींदो गरीबन जो गमख्वार थींदो जनाबे अबू तालिब उन वक्त में हुजूर के शान में यो कसीदो पढ़ियो आ शेर पढ़ियो आ मुझा दोस्तो 40 साल एलामे नबूवत थियो हुजूर 13 साल मक्के में रहा हिजरत करे मदीने में आया कुछ साल मदीने में गुजरिया है मस्जिद गमामा अज भी मदीने में बनो बाबू सलाम का या सामो कुंड का पंजन कुबन वाली मस्जिद ठयल अथव इन मस्जिद जो नालो आहे मस्जिद गमामा मदीने वञो न इन मस्जिद में जरूर वञो
भला बंद हुजे त ॿाहिरों बि दुआ घुरजो हिते दुआऊं क़बूल थींदियूं आहिनि। हुजूर जन जुम्मे जो खुतबो था ॾिनल, जुम्मे जी तकरीर पई हले, साम्हूं दरवाज़े खां हिकिड़ो एराबी आयो, महाराणी जो पतू मस्जिद के दरवाजे में दाखिल थियो, हुजूर के सॾे चयो या रसूल अल्लाह मींहुं न पियो आहे, माल मरनि था, पोखूं सुकी वियूं, माण्हू परेशान आहिनि, पंहिंजे रब खे चओ त मींहुं वसे। हुजूर जन खुतबो रोके दुआ जा हथ कया, मौला वॾ थोड़ो मींहुं वसाए, लाठी तो मींहुं वसाए, रहमत वारो मींहुं वसाए, वॾुनि वॾुनि कणियुनि वारो मींहुं वसाए। हुजूर दुआ घुरनि पिया त मींहुं वसण शुरू थी वियो, बादल अची विया, न मुद हुई न झुड़ हुयो न ककर हुया, हुजूर चवंदा विया मींहुं वसंदो वियो। जुमे जो बाक़ी ॾींहं मींहुं बंद न थियो, छंछर आयो मींहुं न बंद थियो, आचर आयो मींहुं न बंद थियो, सूमर आयो मींहुं न बंद थियो, वरंदे 8 ॾींहं थी विया, वरी जुमे शरीफ जो ॾींहुं आयो आहे। हुजूर जा सहाबी दा चवनि त 8 ॾींहंनि में असां तिड़को न ॾिठोसीं, सिज कमी न कढी, 8 ॾींहं मुसलसल मींहुं वसंदो रहियो। वरी जुमे जो ॾियारो आहे, साॻी मस्जिद इमामा हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन जुमे जो खुतबो ॾियण बीठा आहिनि, साॻे दरवाज़े मंझां साॻो एराबी अंदर दाख़िल थियो, रण करे चयो या रसूल अल्लाह घर टही विया, माल बुॾी विया, मोट थी वई, पंहिंजे रब खे चयो त मींहुं बंदि कयो। मुंहिंजे सोणे हबीब हथ मुबारक कयो, अल्लाहुम्मा हवालीना ला अलैना, ए मुंहिंजा मौला असांजे चौधारी मींहुं वसाए, मदीने जे चौधारी मींहुं वसाए, असांजे मथों मींहुं न वसाए। हीअं आङुर फेराईंदा विया त ककर कोलाई में पोइते हटंदा विया, पोइते हटंदा विया, कोलाई में मथों अछाण आसमान ज़ाहिर थी वियो। असां बि था चवनि त ककर इएं पिया लॻनि जीअं इछीअ में हार पाइबो आहे, इएं मदीने खे ककर हार पाए बीठा। मदीने वाले साईं फरमायो, ए सहाबियो जॾहिं मुंहिंजी नंढपण हुई, मक्के में मींहुं न उठो हुयो, पोइ अबू तालिब वटि माण्हू आया हुया, मुंहिंजे चाचे मूंखे बैतुल्ला जे दीवार सां पुठी लॻाए दुआ घुरी हुई, पोइ मुंहिंजे चेहरे जे वसीले वठण सां मींहुं उठो हुयो, पोइ मुंहिंजे चाचे जेको मुंहिंजे शान में शेर पियो हुयो, को आहे जेके वो शेर यादि हुजे, वो शेर मूंखे केरु पढ़ी ॿुधाईंदो? मां वो पंहिंजे चाचे जो शेर ॿुधण थो चाहियां, आहे तूं ॿुधाए। ओॾी महिल हज़रत मौला अली शेर जली हैदर करार अर्ज़ कयो, या रसूल अल्लाह मुंहिंजे बाबा अबू तालिब साईं जो शेर मूंखे यादि आहे, मूंखे इजाज़त ॾियो त मां वो शेर तव्हांजे साम्हूं पढ़ां। साईं फरमायो अली पढ़, मां ॿुधण थो चाहियां। जेॾी महिल हज़रत मौला अली पंहिंजे बाबा साईं जो शेर पढ़ियो आहे, मुंहिंजे लॼपाल नबी जे अखियुनि में रुड़क अची विया, हुज़ूर जे अखियुनि में घोड़ा वहण लॻा। पंहिंजो नंढपण ऐं पंहिंजे चाचे जा कुर्ब एहसान यादि करे मुंहिंजे आका जे अखियूं आङिरियूं थी वियूं। मुस्तफा जे चेहरे जो वसीलो वठी छा दुआ घुरबी आहे या रद न थींदी आहे?
वो हदीस का मुस्नद अहमदी का बुधाई मावन हुजूर जन आया मुस्तफा दे हथ में इमाम हसन हो दे हथ में इमाम हुसैन याद आया मिस्री भाई हुजूर मस्जिद नबवी में आया साहब जो आशिकाना नजरों इन्हनि टिनी पाक चेहरन जे मथा हुयो मुझे आका फरमायो मई फी दरजती यौमल क़ियामह जे मोहम्मद करीम से मोहब्बत रखी ए मुझे हिन टिनी बच्चन से मोहब्बत रखी इमाम हसन सां इमाम हुसैन ऐ हिनन के अब्बे सां ऐ हिनन के चीचर अम्मा सां घणी मोहब्बतूं थींदियूं मदीने वारे साईं जी पहिरीं इमाम हसन ॿ इमाम हुसैन टे मौला अली खातून अतर घणा थिया साईं फरमाए जे इन्हनि पंजनि सां मोहब्बत रखी कान मई फी दरजती यौमल क़ियामह क़यामत जे ॾियारे मूं मोहम्मद करीम सां गॾु मुंहिंजे पाड़े में जन्नत में हूंदो नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी बांगालिया भरजनी शरीफ असां पंजे तन जा हुबदार आहियूं कदा चैन यार सां प्यार आहियूं असां पंजे तन जा हुबदार सां प्यार जंहिंजो पंज तन पाक सां प्यार नया जेको मञंदो चार यार नया तुंहिंजे कले में जो बार नया तन मूज़ खां असां पंजे तन जा हुबदार आहियूं कंदा आले नबीअ सां प्यार आहियूं असां पंजे तन जा ओ जंहिंजो पंजे तन पाक सां प्यार नयो जेको मञंदो चार चर्च घुमूं त हर्ष मदीने वारो साईं बि हिकिड़ो भेरो मेराज करे आयो रोज़ कूड़ो भंग जो पिए रोज़ वर्ष असां पिटे को मातम को न कयूं असां सारा कपड़ा कोन ठकियूं असां ठंडनि अॻियां कोन छुकूं कंदा मस्जिद सां असां प्यार आहियूं असां दर्जा दार आहियूं कंदा आले नबीअ सां हिकिड़ो माण्हू मौला अली शेर जली खे कुछ अड़ा लफ्ज़ चई जो अली के दुख थियो पुट ये उन दौर में भी हुआ तो हींअर कोन हूंदा छा जी खैरुल कुरून भलो ज़मानो मदीने वारे साईं उन दौर में भी अली जा दुश्मन हुआ
हींअर कोन हूंदा अली जे घराणे सां दुश्मनी रखण वारा उन दौर में हुया त हींअर घटि हूंदा मौला अली मदीने वाले साईं वटि आयो अर्ज़ कई या रसूल अल्लाह मुंहिंजा सोना हबीब कुछ माण्हुनि अहिड़ी ॻाल्हि कई आहे जो मूं अलीअ खे दिलि में दुख थियो आहे साईं फरमायो अली गम न कर दुख न कर मुंहिंजे मूं वटि तुंहिंजे लाइ ख़ुशख़बरी आहे मूं वटि तुंहिंजे लाइ अर्ज़ की या रसूल अल्लाह केड़ी खुशखबरी आहे साईं फरमायो त अली सभिनी खां अव्वल जन्नत में मां मोहम्मद करीम वेंदुसि मूंसां गॾु तूं हूंदे तोसां गॾु तुंहिंजी कुंवार तुंहिंजी घर धञाणी मुंहिंजी न्याणी फातिमा तव्हां सां गॾु पई तव्हांजा बच्चा असां पंज ई ॼणा सभिनी खां अॻु जन्नत में हलंदासीं पर ॻाल्हि हिते दंग न आहे हदीस जो अॻिलो हिसो वरी तुंहिंजे लाइ फुल वारे जेॾी महिल मौला अली खे मदीने वारे साईं ख़ुशख़बरी ॾिनी अली तूं मां तुंहिंजा बच्चा तुंहिंजी घरवारी सभ खां अव्वल असां पंज ॼणा जन्नत में वेंदासीं मौला अली अर्ज़ कयो फमुहिब्बूना या रसूल अल्लाह असांजा हुबदार काॾे ओहे मोहब्बत वारा हे इश्क वारा जंहिंजो पंज तन सां प्यारा इहे काॾे वेंदा साईं फरमायो मुहिब्बूना मिन वराइना ए अली अॻियों असां पंज तन हूंदासीं पुठियों पुठियों असांजा हुबदार असां सां गॾु जन्नत ॾे खुशखबरी आहे तुंहिंजे राजे खे पंज तन सां मोहब्बत आहे मदीने वारे साईं जे घराणे सां जंहिंजी मोहब्बत आहे सोने नबी सां प्यार मदीने वारे साईं जे अहल पैतन सां प्यार मुंहिंजे दिलबर नबी जे सहाबन सां बि प्यार सुभान अल्लाह रुगे इंसान छा पर जानवर भी मदीने वाले साईं सां इश्क प्यार मौला अली जो रिवायत करे हिकड़े ॾींहुं हुजूर जन मक्के खां ॿाहिरि निकिता अॻियों नबी पुठियां अली अॻियां मुस्तफ़ा पुठियां मुर्तज़ा अॻियां नबियन जो सरदार पुठियां वलियन जो सरदार तो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व रज़ियल्लाहु ताला अन्हु अॻियां अॻियां मदीने वारो साईं पुठियां मौला अली हैदर करार जो रिवायत करे फमा इस्तक़बल हजरुन वला शजरुन इल्ला यकूल अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह हुजूर जितना जा गुजरन वण खां गुजरन त वण सलात पियो पड़े पत्थर खां पिया गुजरन त पत्थर सलात पियो पड़े जे चप्पल खां गुजरन पिया त चप्पल पियो चवे अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह सुभान अल्लाह इन बेअदब ये पत्थर में भला ये वण में भला ये ठिकर में भला ये वण काठियूं में भलियूं जेको चवंदो दुरूद चोदा पढ़ो या रसूल अल्लाह चोदा चो जेके जानवर जंगल जा से मुस्तफा के ॾिसी सलातू ऐं सलाम सुभान अल्लाह मुंहिंजा दोस्तो हुजूर जुमे जो खुतबो ॾियनि था खचिया जो छोड़वा उनके टेक लगाए जुम्मे जो खुतबो ॾियनि था हिकिड़ी असां ॿियाणी अर्ज़ के या रसूल अल्लाह मुझो पुट ठखणो आहे बाढ़ को कम कंदो आहे इजाज़त ॾियो तव्हां जे नाम मिंबर ठारायां
अना भी किताब कंदायो इजाजत जो वेहण देना मिंबर ठहराया सरकार इजाजत ना जुमे जड़ी मिंबर ठही आयो ए मिंबर हींअर जिते मस्जिद नबवी में मिंबर आ न कुंड हुई या मस्जिद नबवी जी हुजूर के दौर दी आखिरी कुंड हुई आ सुभान अल्लाह ऐं जेको खची जो थुड़ हुयो जिते मेहराब नबवी आ न उन जे पुठियां जेको थंबो आ जिते लिखियल हाज़ी उस्तवानतुल मुखल्लक इन चाहते वो खची जो थुड़ खुतल हुयो हुजूर जन उन्हें खचिए जे थुड़ के टेक लगाए खुतबो इरशाद फरमाइंदा सांजन जो हुजरो पाक हवेली पाक दखण पासे नो हिय जे निकता यानी खबे पासे नो दखण दा साने किबले जे रुख साथ थे पर खबे पासे नो सरकार जो हुजरो पाक जिए सांजन निकता त उन्हें खचिए जे थुड़ का गुजरी पो वणो हो मिंबर ते जेमल साईं जन निकता न बिन आशिकन जो नजर हूं मुस्तफा जे पाक चेहरे पाक मिंबर जो चवे तो हुजूर मुंडे ईंदा खचिए जो थुड़ पियो चवे तो साईं जन मुंडे ईंदा बिनी जे इश्क जो इम्तिहान हुयो हुजूर जी हवेली पाक था निकता उन्हें खचिए जे थुड़ का उकरी थोड़ो अगते मिंबर ने बधिया त खचिए जो सुकल थुड़ रोण लगो असा भी था चवन अचानक असा के रोण जो आवाज ॿुधण में आयो समीरा सौतन का सौतिल अशारे अचू किणकाट कंदियूं आहिनि जे उथड़ियूं दाहूं कंदियूं आहिनि ये रोण जो आवाज किणकाटन जो आवाज पियो अचे ये केर थो रोए बिलाल सुहेबा सलमान के तो रोए अञा जो ॾिसूं त सुकल खचीअ जो थुड़वा जेको मुस्तफा जे विछोड़े में रोई रहियो अल्लाह अल्लाह हज़रत उमर साईं चवंदो हो त असां का त उहो खचीअ जो थुड़ बि केॾो फलो हुयो जेको मुस्तफा जे जुदाई में निहाल करे हुजूर तवजी मिंबर ते पहुता पर खचीअ जो थुड़ रोंदो रहियो उन जे सुडकनि जा आवाज़ उन जे रिहाटनि जा आवाज़ मस्जिद नबवी में गूंजण लगा हुजूर वापस मोटिया उन्हें सुकल थुड़ थे वही सीने टुलवारा जेके सरकार जे इश्क में रोता आहिनि उनखे साईं गले सां लाहींदा उनखे मदीने वारे साईं जो कुर्ब नसीब थींदो हज़रत सैयद हसन रसूल नुमा माण्हुनि खे जेते नज़र कंदो उनखे दीदार थींदो मदीने वारे रसूल नुमा लक़ब हुसैन रसूल जो दीदार कराइण वारो हज़ारे मुरीदन के मदीने वाले की ज़ियारत कराई हिकड़े भी घर वाली संदस चयो साईं राजन के दीदार करा दी मां भी तांजी मोकिलाड़ी खिदमत गुज़ार आहियां मूंखे भी दीदार करायो साईं फरमाइश त अॼु राति तोखे दीदार थींदो सुभान अल्लाह घर वाली ॾाढी ख़ुशि थी अॼु दीदार थींदो ॾाढी सुती पर दीदार न थियो सुबह जो थी अर्ज की सी तमा चो दीदार थी तो मूंखे त ज़ियारत कोन थी साईं फरमाए त ईअं ज़ियारत थींदी आहे कुझु तयार थी आहे तूं लटा कपिड़ा पाई आहे हार सिंगार करी आहे महबूब जो दीदार ईअं ई थींदो बीबी साइण सुठा कपड़ा पाता कुंवर वांगुरु पाण खे सिंगारी जेको पुछे छाहे का शादी आहे अॼु यार मिलंदो अॼु महबूब मिलंदो साईं सैयद हसन रसूल नुमा पंहिंजे सामे खे घुरायो चइबा मां त पूरो थी वियो तो वरी घेर खे छा थियो भाउ आयो अदी छा ॻाल्हि आहे चए अॼु महबूब मिलंदो महबूब जो ॿुधई हुन सम्झो वरी को ॿियो ख़्यालु आयुसि अचे वतीसि मारण सां ॾाढी मार कढीसि जे तुंहिंजो मुड़ुसु अलाह वारो बुज़ुर्ग तूं वरी यार कंदी थी वञी तूं महबूब कंहिंजी ज़ियारत जे लाइ कंहिंजे लाइ कपिड़ा पाता अथई मार पुट करे घर वारो हलियो वियो
पर बीबी सैन रात थी अचे रुनी जो हेडी बड़ी गाल थी वई मार भी मिली इज्जत ते हरफ भी अची वियो गाल त वडी थी वई अचे रुनी रात थी या मोहम्मद ने करे रोई जदी या रसूल अल्लाह मुझो न को महबूबा न को यार मुझो तो महबूब तू सोना नबी मुतार सिंगार तव्हांजे लापे कया ओ मुझा हबीब अज मुझी हेडी बेइज्जती थिया हेडी मार मिलिया रोए भी पई सरकार के सड़ड़ा भी करे पई ओ नंगड़ा निमाणीदा जिवे तीने पालना जिवे तीने पालना ऐपन फोलना नंगड़ा निमाणीदा जिवे तीने पालना माई बेचारी जार रोए पई सरकार के सड़ड़ा पई करे खुदा जो कसम जेको दर्द मां दान दुआ उन्हें जे चप्पन जा आवाज मदीने वारो साईं वदो अज भी मुझो लजपाल नबी हयात नबिया अज भी सुनो हबीब जेते चाहे ते करम करे साहब में भी ज़ियारत कराए सगंदा तो सुचा की जब हिकिड़ो ॿियो वाक़ियो यादि अची वियो ॿुधाए वठो इहो वाक़ियो मां पूरो कंदुसि सैयद शाह कुल हसन रहमतुल्लाह अलैहि पानीपत वारो जेको बुजुर्गो पूरी कलंदर उन जो खलीफो हज़रत शाह कुल हसन चेतो हज ते विस हज अदा कयो हाणे वञा पियो मदीने में काफिला वजन पे उठन जा घोड़न जा सोचन ते वन्या मदीने वरी चढ़ा घोड़े ते वन्या मदीने चढ़ा उठ ते मीर मदीने जे साईं ने प्यादल 5000 कया प्यादल 5000 कया प्यादल 5000 कया वो दिल थी चवे दीदार कया मीर मदीने जे साईं ने जेकड़ी पानी की खली भरम खजूर खयम सत्तू खयम रस्ते जो जाते राह खयम प्यादल पंध निकली सफर कंदे विच में जेको पुरानो रस्तो आ बदर शरीफ वारो उन रस्ते से अज भी विंदो त सहरा तो जे थर दी रेगिस्तान जो इलाइको आ ये सहरा तो अचे हज़रत शाह कुल हसन फरमायो जने उन रेगिस्तान में पहुंच रस्तो भुलजी वाट रस्तो मदीने जो भुलजी विस सहरा में भटकंदो रहा वारी जो फिटो गर्मी आ काढ़ो आ पानी की खली खत्म थी वई खजूर खत्म थी वई खाधो पीतो सादे राह खुटी वियो हाणे समझूं त मरी भी हुसैन रण में रेगिस्तान में बचन दी आस न रही ओनी मन हिकड़े बारी जे तड़े ते भी मथे निहारे चे या रसूल अल्लाह हबीब जो बच्चो आया रसूल सुनो हबीब मरण पर हका मौत हिकड़े दी जरूर अचणो आ या रसूल अल्लाह मरण का अगले फेरो तारो दीदार करण थो चाहे ओ मुझा सुना हबीब मुखे मरण का अगले पंहिंजो दीदार करायो ओ रहमान भरिया साईं रोज़ धणी किए दी जुदाई आया मां बड़ी खुशहाल करो मजका बखड़ी ये पानी बजिए जो बार मिठा अच्छा मजा आधार मिठा मिठा जा
मजा रोए दी पियो सरकार के सरड़ा दी करे पियो जो रोंदे रोंदे उन्या प्यासा भूखा खशी काई थी वही बेहोश थी उन्हें बारी दे तड़े ते बेहोश थी खुदा जाने कितनी देर बेहोश रहे जिन मन अख खुली किरो उस बारिये ते तड़े ते पर जो अख खुलिया तब सा बारिये तो तड़ो न तेरी छोड़ी अना जो निहारिया तब बदो हमारो चेहरो नजर जीव्यो लेल वाला सुल्फ नजर जीव्या सोने हबीब जी गोद में पाण के रुट साईं फरमाता पुट खुला सन गम न कर असां तुझी मदद जे लाइ अची विया सरकार जे हथ में प्यालो आहे पाणी जो हीअं पाणी पिनो पी हिकिड़ो ढुक पीतो त बुख बि लही वई मुंज बि लही वई थक बि लही वई साईं फरमाता पुट कुल हसन गम न कर असीं था तोखे मदीने पहुंचायो मुंहिंजा दोस्तो चई मल सरकार पाणी पिनो आहे जदो हिकिड़ो ढुक पीतुम त सभु दर्द लही विया सरकार उथारे फरमाइता शुभ शुभ हाज़ा मदीनतुर रसूल ही तई मदीनतुर रसूल जे ॾिसां त न को सहरा न को रेगिस्तान न को वण बीठो मदीने सुभान अल्लाह अॼु बि मुंहिंजो नबी हयातुन नबिया माई साहबा रोई दाह करे चती या रसूल अल्लाह मुझो ॿियो को महबूब नाहे मुझो महबूब त तू ये रोई रोई सुतिया अञा अख लगी आ त मदीने वारे वीर जी ज़ियारत सरकार जो दीदार थी सुबुह जो उथी मुड़स जा हथ चुमी जे शुक्रियो साईं मूंखे दीदार थियो इहो त ॿुधायो मूंखे मार छो करायो साईं फरमायो हुब त हुई पर रोण कोन हो दर्द कोन हो आसी नीज़ारी कोन हुई इश्क वारी आह जेको कंदो आहे हुनखे मदीने वारे वो मिठा इश्क रसूल सच्चो सीने में हुजे रुगे ज़बानी दावा न हुजे रुगे ज़बान से आशिक रसूल न सदायो पर दिल में सच्ची मोहब्बत हुजे तासिल हबीब वंत तुज़िरु هذا الأمر في الفعال بديع لو كان حبك صادقا لأطعته فإن المحب لمن يحب مطيع محبوب جو عاشق सदाई वरी बेफरमानी महबूब जी करी आशिक ने के नजर में आशिक वो जेको महबूब जो हुक्म मिले त जिंद जान कुर्बान करे बेटा जेके मदीने वारे साईं जा सच्चा आशिक हूंदा आहिनि मुस्तफा जो हुक्म मिलंदो अमल करे ॾेखारे साईं फरमाइनि था नमाज़ 5 वक्त पढ़ो तो जेके आशिकाने रसूल आयो पढ़ंदो नमाज़ हथ मथे खणो साईं फरमाइनि था कसु शवार बबर कुल्लिहा मुछू कटायो सुहारियो रखायो खालिदुल मजूस मजूसी भी मुखालफत कयो मजूसी मुछा रखंदा आहिनि ॾाढियूं कूड़ींदा आहिनि तव्हां मुहम्मद करीम जा गुलाम आहियो उन्हनि जी मुखालफत कयो सुहारियो रखो वो जेके आशिकाने रसूल आहिनि उहे आद कयो त इंशाअल्लाह सुहारियो रखो हाँ वो मिठा 5 वक्त नमाज पढ़ो हलाल खाओ बच्चन के हलाल खाओ बुरी सोबत में बद अकीदा बद मजहब मानू जेके अकीदत जा थाड़ेल आहिनि उन्हनि जी सोबतुनि खां बचो भेणो आ जे सोबत ऐं दीदार करणो आहे त भरचुंडी शरीफ़ ओ हलो हलो भाग भलो थींदो भरचुंडी शरीफ़ में रहमत जी दरबार आ ओ रहमत जी दरबार आ पहुंच त बेड़ो पार आ हलो हलो भाग भलो थींदो भरचुंडी शरीफ़ सुभान अल्लाह हाफिज़ मिल्लत जो
वो आस्था राहत रहमत खैर खजान वाह जो जिते दीदार वाह जो जिते दीदार हलो हलो भाग फलो फलो परचूंडी बनो हला हमारे की सोबत में जेड़े भी सिलसिले सा तवा वापस आयो कादरिया चिश्तिया जोरबंदिया नक्शबंदिया शाज़िलिया रफ़ाई पर हुजे आशिक़े रसूल अकीदो सुनने वाले हुजे अजकल हो भी पीर बणजी वेठा दव पीणा सगा झंडा सिलसिलो दा हलाइन पाण के पीर दा सदाइन मुरीद दा कन बेतू दा कन पर जे जो अकीदो सही ना है न जेदी तार गुंबद कदरा से जुड़ल ना है यो ठंडो ठिकारा इने वट मोहम्मदी फैज न हुंदो इने वट शैतानी फैज हुंदो मोहम्मदी फैज उने वट हुंदो जो सिलसिलो मदीने वाले मीर से जुड़ल बरकंडी शरीफ जो सिलसिलो सोई शरीफ जो सिलसिलो रोजे धनी रहबर दिसने न कड़ो कड़े में मिलला भी दे मदीने वाले मीर तक जा सिलसिलो जुड़ल हुजे अकीदो अहले सुन्नत जो हुजे बद मज़हबन का बचो हिकड़ा इंदा हने धाड़े दीना दासी रोड ते फुरन हिकड़ा चोर निकी निकी खाट रोहन हिकड़ा वरी लल्ले चा तो खीसे में जो मोबाइल कढिया खबर ही कोन पई समझो था न अजकल अकीदन जा थाड़ेल हिकड़ा अकीदन जा चोर हिकड़ा अकीदन जा लल्ले चा पैदा थियन जेके अकीदन के फुरंदा कम कोचे तो यारी जायज ना है कोचे तो मिलाद जायज ना है तो चवो तो पीरन जो पीर दस्तगीर उन्हें जो यारी छोदा मलायो मुजा मिठा के नबी दे बच्चन जा दुश्मन के हुजूर दे साहबन जा दुश्मन ये बद अकीदा बद मज़हब जेके अकीदे दा धाड़े नहीं चोर है इनन का बचणो आ त कामिल मुर्शिद वटो वञी सो वो मिठा अल्लाह वारन की सोबत हज़रत शेख शरफुद्दीन या मनीरी रहमतुल्लाह अलैह फरमाते अंधे के लट जरूरी आ भूखे के पानी जरूरी आ उन्ने के पानी जरूरी आ बार के दाई मां आई दाई जरूरी आ ये हर मानू के अल्लाह वारे की सोबत जरूरी आ सुभान अल्लाह बेशक सुभान अल्लाह ओ पटे अखियों निहारे दिस अल्लाह वारा मिलाइन जे की मौला सा अल्लाह वारा मिटाइन मिंड में जे की लिखल तकदीर जान जा वे मोची वे सासी लिखल वारा बेटा अल्लाह हमारा की सोबत में बनो नेक साले पढ़ जो अकीम सलात वला तकूनु मिनल मुशरिकीन नमाज कायम कयो मुशरिकन में जा न पढ़ दो मुशरिक काफिर नमाज न पढ़दा दे मोमिन आयो ते नमाज पढ़ो ओड़े पानी जो ख्याल कयो परावन नंगल में बुरी नजर में विझो न्याणी बालग ते उतारियो बेहारण जायज ना है न्याणी बेहारण या न्याणी खपाण पैसन ते विचणन शरीयत में हराम आ यो पैसो दे घर में आंदो न हिकड़े घर में हराम जो रुपयो ईंदो बे घर में खैर बरकत निकली वेंदी लख रुपया कमाए पूरी न पवंदस मदीने वाले साईं फरमाते ब्याज न खाओ ब्याज जो हिकड़ो रुपयो खाए एडो गुनाह हुआ जे काबतुल्लाह जे अंदर वनी पंहिंजी चीचल मां सां ज़िना करे हिकड़ो रुपयो ब्याज जो खाए एडो गुनाह हुआ बैतुल्लाह में अंदर वनी पंहिंजी चीचल मां सां पंहिंजो कारो मोह करे ओ मिठा ब्याज खां बचो चोरी न कयो शराब न पियो पराई गिला न कयो नशो न वापरायो भंग चरस या हीरोइन या जेका का बुरी आदत आ ये छडियो मुस्तफा जा आशिक उहे जेके मदीने वाले साईं जा फरमा
ओ मुझे मुस्तफा सा जे इश्क लातो आ न खुदा जो कसम हिते भी वाह हुते भी वाह इश्क वारन ते तकलीफूं ईंदियूं आहिनि आज़माइशूं इम्तिहान ईंदा आहिनि हक़ जी ॿेड़ी लुटे पर कॾहिं न ॿुॾे हींअर गज़ा जे मुसलमाननि ते तकलीफ़ूं आहिनि अॼु मां हिकिड़ो नंढड़ो ॿारड़ो आहे गज़ा जो नंढड़ो ॿारड़ो आहे मिठड़ी मिठड़ी ॿोली अरबी चए थो असांजी गज़ा जी बिजली कटे छॾी अथनि असांजी जेका एम्बुलेंस आहे उहा बंदि आहे असांजी फोन बंदि आहे असांजा राबता सॼी दुनिया सां कटिजी विया आहिनि पर असांजो राबतो अल्लाह सां कटियो न आहे असांजो राबतो गुंबद खदरा वारे साईं खां कटियो न आहे चए थो मूंखे कसम आहे अल्लाह जी ज़ात नंढड़ो ॿारड़ो आहे चए थो अल्लाह जी ज़ात जो कसम आहे रब असांखे ज़ायो न कंदो रब असांखे बर्बाद न कंदो अल्लाह जी मदद सां अफ्रीका जो हिकिड़ो वॾो मुफ्ती आहे वॾो आलिम आहे उन वटि हिकिड़ी मुरीदाणी आई उन चयोसीं मां ख़्वाब ॾिठो आहे जंहिं राति गज़ा में जेका इस्पताल हुई उन ते वहशी बमबारी कई उन्हनि ज़ालिमनि यहूदियुनि उन इस्पताल में 1000 खां वधीक मुसलमान शहीद थिया हुया उन राति उहा माई चए थी मां ॾाढो दुख थियो ॾाढो ग़म थियो ॾाढी परेशानी थी उन परेशानी में सुतसि अखि लॻी आहे छा थी ॾिसां त मस्जिद अक्सा जो जेको आगुर आहे न सहन मस्जिद अक्सा शरीफ़ जो उन सहन में लॼपाल नबी मदीने वारो साईं वेठो हुज़ूर जन वेठा आहिनि ऐं गज़ा जा मुसलमान आया आहिनि रोअनि था चवनि था या रसूल अल्लाह असांखे ॾाढी तकलीफ़ आई आहे साईं असांजा बचड़ा शहीद थी विया असांजो नंग नियाणियूं शहीद थी वियूं असांखे ॾाढा दुख पहुता आहिनि हुज़ूर फरमाइनि था तव्हांजे लाइ जन्नत जा दरवाज़ा रब खोले छॾिया शहीद जो मक़ाम सभिनी मक़ामनि खां ऊचो आहे उम्मत में सभिनी खां ऊचो मक़ाम शहादत जो आहे तव्हांजे लाइ शहादत जा रस्ता रब खोले छॾिया गज़ा वारा वरी चवंदा या रसूल अल्लाह असांखे ॾाढी तकलीफ़ आई आहे साईं फरमाए त तव्हांखे मुंहिंजी सीरत यादि न आहे मके शरीफ़ में मां उस 4 सालनि ताईं मुंहिंजो हिसार कयो बाइकाट कयो ॻाल्हाइण ॿोलाइण मके वारनि बंदि कयो मूं सब्र कयो ऐं मुंहिंजा उम्मतियो तव्हां सब्र कयो वरी टियों भेरो गज़ा जा मुसलमान चवंदा या रसूल अल्लाह असांखे ॾाढी तकलीफ़ आई आहे हुज़ूर जन फरमाईंदा हेॾे ॾिसो हीअं पोयों इशारो कंदा त हिकिड़ो लश्कर बीठो आहे वॾा कद वॾा बुत ईअं जी आम माण्हू हूंदो आहे न ईअं न हुया माण्हू पर वॾे जिस्मनि वारा वॾे कद बुत वारा उन्हनि जे हथनि में नेज़ा हुया भाला हुया ऐं तयार लश्कर बीठो हुज़ूर फरमाईंदा घबरायो न हे लश्कर तव्हांजी मदद जे लाइ अची इसराइली फौज जे इंटेलिजेंस जो अॻूणो साबिक़ सरबराह वो चवे तो उन्हें बयान ॾिनो आहे इख़बार इसराइली इख़बार में उनजो आर्टिकल छपियो आहे चवे तो त मूसा ऐं हारून जो रब असां खां शायदि रुसी वियो आहे जो असांखे ग़ैबी सज़ाऊं ग़ैबी मख़लूक थी असां सां लड़े पई असां सां हमास जा मुजाहिद नथा लड़नि पर का कुझी मख़लूक ग़ैबी मख़लूक आहे जेका असांखे तबाह ऐं बर्बाद करे रही आहे अल्लाह कंदो हक़ वारनि खे रब फतह ॾींदो मुसलमाननि खे रब सोभ ॾींदो इंशाअल्लाह मजलिस जे इख़्तिताम ते मुंहिंजा साईं हज़रत क़िबला साईं मरकज़ी अमीर मरकज़ी जमायत अहले सुन्नत जा खानकाह आलिया भरचुंडई शरीफ वारनि जा चश्मो चराग दुआ घुरंदा अल्लाह जा वली दुआ घुरंदा सभु जमायत आमीन चवंदी अल्लाह कंदो बेड़ा पार थींदा अल्लाह ताला मुसलमाननि जा ॾुख ॾोजरा लाहींदो रब करीम उन्हनि जी ग़ैबी मदद ऐं नुसरत फरमाईंदो अल्लाह गोहर शाही के बारे में आले सुन्नत जे आलिमनि जी फतवा है तो गुमराह